1977 में जॾहिं मार्शल लॉ लगी हुई तॾहिं सॼे पाकिस्तान में उन मार्शल लॉ के खिलाफ मुनज़्ज़म जदोजहद सिंध कई हुई, सिंध के माण्हुनि कई हुई। ऐं पोइ उन जो इंतकाम वरतो वियो जॾहिं 83 जी तहरीक में सिंध जा बेहथियार पर अरड़ा ऐं अड़बंग हौसला रखंदड़ माण्हू जेके के वक्ती ड्रामे लाइ कोन आया, 4 ॾींहं विड़ी भॼी वञण लाइ कोन आया हुआ, चइन बंदूकुनि सां फायर करे वरी गुम थियण लाइ कोन आया हुआ, जेके माण्हू मुस्तकिल मिजाजी सां पंहिंजा पेर ज़मीन ते खोड़े मोरे, मेहड़, दादू, लाखात, खेसाना मोरी, ब्रह्माणी गोठ ऐं चांडिया गोठ जे वाहणनि, वस्तिन, ॻोठनि, घिटिन, रोडनि, रस्तनि ते राइफलुनि, टैंकुनि ऐं तोबुनि जे गोलनि जे अॻियां बीह रहिया हुआ। तॾहिं ज़ियाउल हक़ ऐं उन जे साथारनि जनरल इकबाल ऐं जनरल मुजीब क़ौमी ऐं जमहूरी जदोजहद में हर अवल दस्ते जो कम पिया कनि। हैदराबाद ऐं कराची जिते जमहूरी तहरीक जे लाइ मुज़ाहरा, जलसा ऐं जुलूस निकिरंदा हुआ, उन्हनि हैदराबाद ऐं कराची में दहशतगर्द पैदा कया विया। ॻोठनि में धाड़ेल, तइलीमी इदारनि में गुंडा, शहरनि में दहशतगर्द ऐं मीडिया, जनरल मुजीब जे कंट्रोल आयल मीडिया, सिंधी जेके विढ़िया पे जमहूरियत लाइ उन्हनि खे उन्हनि जी मंज़र कशी कई वई। दीवारें ऐं जंगल जहिड़नि ड्रामनि ज़रिए क़ुरान सां हक़ बख़्शाईंदड़, न्याणियुनि खे विकिणंदड़, घोड़ीअ जे बदिरां दीवारें जहिड़नि ड्रामनि ज़रिए ॾेखारियो वियो घोड़ीअ बदिरां औरत खे खणंदड़, उन्हनि जो क़त्ल कंदड़। ऐं 5 नंबर ते सिंध में जेके बि पॉलिटिकल पार्टियूं हुयूं उन्हनि जी अक्सरियत, उन्हनि जी 90% पॉलिटिकल पार्टीज़ जे हेठां खां वठी मथी क़यादत ताईं एजेंसियुनि जा दलाल ऐं गुंडा भर्ती कया विया। 5 तरफ़ो मंसूबो हो सिंध के टोटा छोड़ा ऐं टुकड़ा करण जो 5 तरफ़ो मंसूबो हो ऐं उहो मंसूबो अञा ताईं जारी आहे। फ़क़ति सॼे पाकिस्तान में सिंध आहे जंहिंजो इक़्तिदार उते जे असल माण्हुनि वटि न आहे। जहिड़ा बि आहिनि, मुस्लिम लीग क्यू जा हुजनि, पठान हुजनि, बलोच हुजनि, उन्हनि जो इक़्तिदार उन्हनि जे नुमाइंदनि वटि आहे। सिंध जो इक़्तिदार आला उन्हनि वटि न आहे। सिंध में छा पिया कनि? असांजा शहर असांखां कसीन पिया, माण्हूअ खे माण्हूअ सां विढ़ाइनि पिया। कंबर जा माण्हू शहदाद कोट सां विढ़नि, कोटड़ी जा माण्हू सेवण सां विढ़नि, हैदराबाद जा माण्हू टने महमद खान सां विढ़नि। सिंध के हिकिड़े क़बाइली जागीरदारी निज़ाम में हिकिड़ो वॾेरनि ऐं उन्हनि जे छाड़तनि ऐं एजेंटनि जी खुराक बनायो छॾायो पियो वञे। ही चाहिनि था त जीअं अफ़गानिस्तान खे वार लॉर्ड्स जे हवाले कयो वियो, क़बाइली सरदारनि जे हवाले कयो वियो, ही गुलबदीन हिकमत यार जा माण्हू आहिनि, ही अहमद शाह मसूद जा माण्हू आहिनि, ही दोस्तम जा माण्हू आहिनि, तीअं सिंध खे ॿुधाइजे त ही सिंध पागारनि जा माण्हू आहिनि, ही जतोरनि जा माण्हू आहिनि, ही शिराज़नि जा माण्हू आहिनि ऐं ही एमक्यूएम जा माण्हू आहिनि। असीं लानत था विझूं हुकुमराननि जे हिन मंसूबे ते। असीं कंहिं ॿुधायूं था त असीं संदनि साज़िशुनि खे सम्झूं था। मुंहिंजो सवाल आहे सिंध जे उन्हनि भाउरनि खां जेके एमक्यूएम जा दलाल ऐं एजेंट बणिजी कम था कनि। सिंध विकामे पई, तव्हांजे माउ जे मथे तां चादर लाथी पई वञे ऐं तव्हीं दलालो एमक्यूएम जा गुण पिया ॻायो। लानत आहे हिन सियासत ते। तव्हांजे पेरनि हेठां ज़मीन खिसकंदी वञे ऐं सुभाणे वरी हुकूमत में अचण लाइ जेकॾहिं किन ॿियनि गद्दारनि वरी वञी 90 जा दरवाज़ा खड़काया ऐं वरी 88 जीअं वरी वञी एमक्यूएम सां को इतिहाद कयो त सिंध जा माण्हू उन्हनि जे ख़िलाफ़ थी खड़ा थींदा। सिंध खे तव्हां जरगनि जे हवाले पिया कयो। चवनि था नेक माण्हू फ़ैसिला कंदा। नेक माण्हू लाहौर में कोन्हनि। नेक माण्हू चङा राज जा सुठा पढ़ियल लिखियल फज़ीलत वारा वॾनि ॾाढ़नि वारा बारिश बुज़ुर्ग माण्हू लाहौर में कोन्हनि, रावलपिंडी में कोन्हनि, फैसलाबाद में कोन्हनि, गुलबर्ग ऐं मॉडल टाउन में कोन्हनि, कराची जे क्लिफ्टन ऐं डिफेंस में कोन्हनि।
नेक माण्हू फ़क़ति जैकबाबाद शिकारपुर दादू ऐं लाड़काणे में जेके फ़ैसिला कंदा हुननि इलाइक़नि जा नेक माण्हू केॾां विया? असांखे सच ॾेखारण लाइ चर भेटाई थी वञे। टांडनि ते हलो सुंदरिया माण्हू ऐं साबित कयो त बि सचा आहियो, खड़ा आहियो या कोन आहियो। अचो जनरल मुशर्रफ, अरबाब रहीम, शौकत अज़ीज़, अच त तोखां चर भेटायूं, अच तोखे टांडनि ते हलायूं, तोखां पुछूं त ॿुधाए सिंध जो पुट समझी घणा किरोड़ खाधा तो, घणनि अरबन में सिंध जूं लॼूं ऐं सिंध जी ज़मीन विकिणनि थो। अचो चर भेटाए लाकत जतोई, अच अरबाब रहीम, अच सिंध जा दलाल, तूं अची चर भेटाए। ज़ुल्म जी इंतहा नाहे सॼे पाकिस्तान में, सॼी हिन रीजन में, सॼी साउथ एशिया में असांखां वधीक सिंधियुनि खां वधीक बैन अल-अक़वामियत जो क़ाइल केरु आहे? दोस्त ॻाल्हि कई कहिड़ी पॉलिटिकल पार्टी आहे, कहिड़ो सूबो आहे, कहिड़ो इलाइक़ो आहे, जीअं विच मां हिन जलसे गाह में लीक कढो त जेतिरियूं अधु औरतूं आहिनि ओतिरा अधु मर्द आहिनि। कहिड़ी पॉलिटिकल पार्टी आहे, कहिड़ो सूबो आहे? फ़क़ति सिंध आहे, फ़क़ति सिंध आहे जंहिंजे कंहिं ॻोठ ऐं कंहिं शहर में शिया सुन्नी तहत कंहिंजो खून नाहे वहायो वियो, जिते का बि सिपाही साहबा सिपाही मोहम्मद न आहे, जिते कंहिं बि मज़लूम क्रिश्चियननि ते, मज़लूम हिंदुनि ते ऐं मज़लूम सिखनि ते हमला न आहिनि कया। फ़क़ति सिंध आहे जंहिं पंहिंजनि अभरनि हालनि जे बावजूद औरतुनि खे नाज़िम चूंडियो आहे। फ़क़ति सिंध आहे जंहिं आबादी जे तनासिब जे लिहाज़ खां सभ खां वधीक औरतूं सिधी तरह असेंबली ते चूंडियूं आहिनि। सभ खां वधीक सिंध आहे जिते हिन जलसे गाह में बि हींअर 33% खां वधीक माइनॉरिटीज़ सां, हिंदू बिरादरी सां अक़लियत जेके चवण क़बूल न आहे, उन्हनि सिंधी हिंदुनि जा नुमाइंदा 33% हिन जलसे गाह में मौजूद आहिनि। सेक्युलरिज़म जा वारिस असीं, सूफीज़म जा वारिस असीं, बराबरी जा वारिस असीं, जेंडर बैलेंस जा वारिस असीं, ॿारनि जे नुमाइंदगी जा वारिस असीं, ऐं तव्हां असांखे दीवार सां लॻाए छॾियो आहे। जॾहिं बि जंहिं बि पाकिस्तान जे माण्हूअ ते को बि वार थियो आहे, असीं हुन सां गॾु आहियूं। सहाफ़िनी तहरीक हुजे, असीं तव्हां सां गॾु हुआसीं। सिंध छो, जेकॾहिं मोसिल, फलोजा ऐं बगदाद में बि कंहिं माण्हूअ ते वार थियो आहे त सिंधी कौम उन्हनि सां गॾु थी बीठी आहे। जंहिं वक़्त बि कंहिंजो तौक टुटो, जंहिं वक़्त बि कंहिंजो तौक टुटो, मूं ईअं सम्झो ॼण मुंहिंजी गर्दन हल्की थी। जंहिं महकूमीअ मां को बि छुटो, मूं ईअं सम्झो ॼण मुंहिंजी गर्दन हल्की थी। कंहिं हंध बि मुंहिंजे कातिल जा जे हथ लुॾिया, भल मूंखे ॾे केॾो बि घुटो, मूं ईअं सम्झो ॼण मुंहिंजी गर्दन हल्की थी।